ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है अदुल वहाँ वहाँ है उमर। हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिसले मोहम्मद हुई। पर रखो कूफिन तिन सावेर सेद शहीदन जा सरदार त्या। 7 मुहर्रम और हराम की रात 1446 हिजरी कंबर शहर जी जमाली पाड़े में जामे मस्जिद हैदर करार में बिरादर अजीज हरदिल अजीज कारी मोहम्मद सादिक गोपाल साहब जी जुमला जमा की तरफा जमीयत उलमा इस्लाम की तरफा शहीद इस्लाम शहीद करबला शहीद सैयदना उमर फारूक रजी अल्लाह तआला अन्हु शहीद इमाम हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु शुहदाए इस्लाम जे उन्वान से हर साल वांगुर इन साल भी ही प्रोग्राम मुनक़द थियो। जस साहे अवा की जो अवा गर्मी जी मौसम में अची वेही करे रब करीम जो कुरान बुधण जे लाइ सहाबा अहल बैतन इमाम शहीदन जी फज़ाइल बुधण जे लाइ अल्लाह जे पाक घर में वेही करे सुकून सां पुर माहौल में अवा ॿुधी रहिया हो कुरान पाक ऐं मदीने जे मीर जो शान ऐं सहाबा अहल बैत जो शान। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जो हिन कुरान सां तव्हां वफ़ादारी कई आहे क़यामत वारे ॾियारे अल्लाह तव्हां असांखे उन गर्मीअ खां बचाईंदो जो क़यामत वारी गर्मी आहे। रब सॾे करे रब पंहिंजे अर्श जी छांव नसीब करो आमीन। छा पातो अथई न न बस न तव्हां लिखियो बस सही है भली खली लिखी नारा हणंदो न हो। दोस्तों बुजुर्गो ऐं ॿाहिरो हिन महीने में शहादत पर इस्लामी पहिरियों महीनो ऐं ज़ुल्हज जो 12 महीनो। अवा नज़र कंदो तो तव्हांखे ज़ुल्हज महीने में भी शहादत नज़र ईंदी कुर्बानी नज़र ईंदी ऐं मुहर्रम जे महीने में भी तव्हांखे शहादत ऐं कुर्बानी नज़र ईंदी। 10 ज़ुल्हज ते कुर्बानी आहे सैयदना इब्राहीम अला नबीना अलैहि सलात व तस्लीम जे पंहिंजे पुट खे अल्लाह जे नाले ते कुर्बान कयो। वो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जद्दे अमजद ॾाॾंगा अन दावत इब्राहीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो माण्हू आहे उन जी कुर्बानी आहे। ऐं 18 ज़ुल्हज ते मज़लूम मदीना जामिउल कुरान हाफिजुल कुरान ज़िन्नूरैन के लक़ब सां नवाज़ियल जन्नत जी 9 दफ़ा बिशारत आयल मदीने जे मीर जो फुफाट सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत ऐं पहिरीं मुहर्रम ते शहादत आहे मुराद पैगंबर सहरे रसूल दामाद अली
फातिह मिस्र शाम व ईरान अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत जेको मदीने जे मीर जो सहरो आ ऐं मदीने जे मीर जी मुराद आ ऐं 10 मुहर्रमुल हराम दी शहादत आहे। नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत आ। ओ दोस्तो इस्लाम जो पहिरियों महीनो भी कुर्बानन वारो, इस्लाम जो आखिरी महीनो भी कुर्बानन वारो ऐं जिन कुर्बानी कई जिन जूं शहादतूं थियूं उहे सभु मदीने जे मीर जे घर जा भाती माना कुर्बानी का सवा जन्नत न मिलंदी। शहादत आला मकाम, शहादत कसबी शे नाहे। मां मेहनत क्या शहीद थिया। हाफिज कारी मोहम्मद सादिक साहब मेहनत कई, हाफिज थियो, कारी साहब थियो। को मेहनत तो करे तो आलिम तो बन जाए, को मेहनत तो करे तो इंजीनियर तो बन जाए, डॉक्टर तो बन जाए, प्रोफेसर तो बन जाए। मेहनत सा शहादत मेहनत सां न मिलंदी आहे, शहादत अल्लाह जी चूंड जेके अल्लाह शहीद करे ये दर्जो दी। छो त शहीद जे खून जो कतरो जमीन ते किरंदो ई नाहे त अल्लाह पाक शहीद जा सब ॾोह माफ़ करे रब उन खे पंहिंजो दीदारो कराए डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो। तंहिंजे करे फरमाईंदा शहीद जे गुस्ल बि न ॾियारियो। शहीद जंहिं हालत में शहीद थियो थे उनखे उन हालत में दफन कयो। जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़यामत जो ॾियारो थींदो, मशर जो मैदान हूंदो, माण्हू ईंदा, हिकिड़े पासे खां एॾी खुशबू ईंदी, मशर जो मैदान सॼो महकजी बबंदो। केरु आहे कंहिंजी खुशबू आहे अञा जो हीअं जो नज़र कंदा हिकिड़ा कपड़ा सॼा रत उन जे जिस्म मां वहंदी ईंदा मशर जे मैदान में, पर उन जे रत मां खुशबू ईंदी। पुछंदा त हे केरु आहे? जवाब मिलंदो त इहा शहीदनि जी जमायत शहादत। तंहिंजे करे फरमाए शहीद खे गुस्ल न ॾियारियो। चइनि 3 इमामनि जो त शहीद जो जनाज़ो बि न पढ़ो, पर हिकिड़े इमाम असांजो इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उन फरमाया त शहीद जो जनाज़ो पढ़ो। छो त के अहिड़ा जनाज़ा हूंदा जो जमायत घणी हुजण जे करे उन मय्यत जी मग़फ़िरत थींदी आहे। अल्लाह उन मय्यत खे माफ़ करे छॾींदो आहे जंहिंजे जनाज़े में माण्हू घणा उनजी माफ़ी। पर हिकिड़ा अहिड़ा जनाज़ा हूंदा आहिनि जो उन मय्यत जे करे अल्लाह जमायत खे माफ़ कंदो आहे। उहो मय्यत आहे शहीद जो जनाज़ो। तंहिंजे करे शहादत जी जंहिंखे तमन्ना नाहे वो यहूदी थी मरे या नसारो। तंहिंजे करे नबी से फरमाया अल्लाह मां तुंहिंजे रस्ते में क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया, क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत जी मौत जी तमन्ना कई। तंहिंजे करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत पहिरीं मुहर्रम। घणा माण्हू हज़रत उमर साईं ते कावड़ियल आहिनि, हज़रत उमर ते कावड़ियल आहिनि ऐं मदीने जे मीर इहा दुआ घुरी ही अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम, अल्लाह मुझे इस्लाम के कुव्वत दे, ताकत दे, इज्जत दे, बिन मां हिक दे। एक अमर बियो कॾहिं ॻाल्हाए बाबा, एक अमर हशाम जो पुटु यानी अबू जहल, बियो उमर खत्ताब जो पुटु। इन ॿिन्ही मां अल्लाह दिल जा राज़ तूं थो ॼाणे। अल्लाह मां तुंहिंजो दादलो नबी हां, अल्लाह मुंहिंजो दीन ग़रीब आहे इस्लाम। अल्लाह जेको कलमो तो पढ़े माण्हू उन सां जेको तंग था कनि उनखे शहीद था कनि, उनखे मार था ॾियनि। बहादुर रहमी था दलेर जी माना था जो जमायत में भी हिकिड़े डंडे वारे जी ज़रूरत हुजे, बहादुर हुजे,
ज़रूरत तो मदीने जे मीर महसूस कई अल्लाह इन बिन मां हिकु ॾे मुंहिंजी ताक़त बुलंद थी, दीन मुंहिंजो इज़त वारो थे, या अमर ॾे या उमर ॾे। अर्ज़ मुंहिंजो चूंड तुंहिंजी छो त सीननि जा राज़ रब तूं थो ॼाणे। हरूभरू मां नथो चवां त मां के ख़ताब जो पुट ॾे या हशाम जो पुट ॾे, सीननि जा राज़ तूं थो ॼाणे, ॿिन मां हिकु ॾे, पर ॾे ठके ठुके चूंडे ॾे जो सुभाणे कोई उनजे मथां भौंके न, उनजे मथां उंगस्त न खणे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, घुर मदीने जे मीर जी हुई, चूंड अल्लाह जी ही। सुबह जो थियो हज़रत उमर पियो अचे, साहबी जे तो या रसूल अल्लाह उमर पियो अचे, पाण फरमाए न उमर ना है, सही सुञाणूं था उमर। मदीने जे मीर फरमाए पुट उमर नथो अचेव, मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचेव। सही है, गर्मी है। तकबीर, उमर फारूक जिंदाबाद, उमर फारूक जिंदाबाद, दुश्मनन ते आल बैत जे दुश्मनन ते, इमामन जे दुश्मन ते, मौला अली जे दुश्मन ते, सहाबा जे दुश्मन ते। असांजी हिकु हिकु सहाबा बी अख अहल बैत, असां सोने उमर जा भी गुलाम त सोने मौला हुसैन जा भी नौकर। अली जे बचड़न सां जेके मोहब्बत नाखे मोमिन नाहे। नबी से फरमा अली तोसां मोमिन मोहब्बत कंदो आ, तोसां बुग़्ज़ मुनाफिक रखंदो आ। अली सां मोहब्बत ईमान जो जुज़ो। ओ दोस्तो अब छा फालतू आहे, ॾेढरो आयो आहे न, बस न ॾेढरो आयो आहे न, जेका क़ौम ॾेढर खां थी जे उहा अॻिते छा कंदी। खणी छॾियोसि ॿार, नंढड़ो ॿार बणा बहादुर अलाए चांडियो अलाए केरु आहे, ऐं खणी थो वञे सुबुह कल आहे बि चांडियो न। चओ सुभान अल्लाह। अञा त वॾा मौलवी घणा न आहे, हिकु ॿिनि ते तव्हां ईअं थी विया परेशान। पखा बि हलंदा साईं सादिक जे हिसाब सां, घणा पखा तव्हांजे लाइ रखिया। अलाह कंदो हवा बि लहंदी। दोस्तो केड़ो उमर जंहिं कलमो पढ़ियो त काबे जो दर खुलियो, कहीं जंहिं कलमो पढ़ियो त काबे जो दर खुलियो। केड़ो उमर ख़ुदा जी ज़ात जो कसम जो ज़मीन ते राय ॾींदो हो, रब खे एॾी वणंदी जो अल्लाह अर्श खां उमर जी राय खे क़ुरान करे मोकिलींदो। हिक न 18 आयतूं अथव, हज़रत उमर साईं जी राय जे मुताबिक़ 18 आयतूं लथियूं आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम अर्ज़ कयां, पर्दे वारी आयत भी हज़रत उमर जी राय जे मुताबिक़ लथी। खोड़ आयतूं सुम्मा खलक़ना नुतफ़त अलक़तन फ़खलक़ना अलक़त मुज़ग़तन फ़खलक़ना मुज़ग़त इज़ामन फ़कसौना इज़ाम लहमन। रब तो फरमाए किन्ने कतरे की रत जो दिगु बनायो से, वरी गोश्त जो लोतड़ो बनायो से, वडे हडड़ा चाड़े मथा गोश्त चाड़े असां तो के बनायो से अम्मा जी पेट में। त हज़रत उमर जने ये लफ्ज़ जिब्रील खणी आयो न, जने पढ़िया न नबी साईं, त हज़रत उमर ॿुधा, हज़रत उमर चयो फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन। बरकत वारी ज़ात उहा अल्लाह जी आहे जेके सुहिणियूं सूरतूं थियूं ख़ल्क़ी। हज़रत उमर जो फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन। रब फरमाए जिब्रील वञो मुंहिंजे मोहम्मद खे चयो उमर जेके इहे लफ़्ज़ चया आहिनि इन आयत सां मिलाए छॾे। उमर मामूली शइ न आहे। अहिड़ो हुजे हा त नबी साईं जे रोज़े में चांहि न मिले सां अकुल सिखो। खुदा जी ज़ात जो कसम केड़ो उमर जंहिं ईरान फतह कयो उहो उमर। केड़ो उमर जो बैतुल मुक़द्दस जॾहिं फतह पियो थिए त हज़रत उमर खे चयूं साईं अचो अवां बैतुल मुक़द्दस खे फतह करण जे लाइ। हज़रत उमर चढ़ी ॾाचीअ ते जॾहिं हलियो त हज़रत उमर जे कुर्ते मुबारक की 17 छतियूं कमीस खे लॻल हो। कंहिं जो सीं तव्हां वञो था ओॾे वञी करे उते उहे छा चवंदा त मुस्लमान
मुसलमान जो अमीर जे कपड़न के चट्टू लगल हन हजरत उमर फरमाया न मां ये भी दुस वरी जने को गुलाम आ न उन गुलाम की चई गाल बुध केड़ी जे मुसा सफर ते हलंदे चई सही हां पर जे गाल बुध हलंदा से बजना 22 लाख मुरब्बा जमीन इस्लामी ममलक जो हुक्मरान एक पान तो वने जो गुलाम तो वने पर बुधो गुलाम साईया कहीं 1 किलोमीटर या माइल मां डाचीअ ते चढ़ंदुसि त तूं महार वठी हलंदे वरी माइल खां बाद में वरी तूं डाचीअ ते चढ़ंदे त मां महार खे वठी हलंदुसि हुनजो सही कीअं थींदो चई थी हज़रत उमर सही कयो हलंदे हलंदे जॾहिं बैतुल मुक़द्दस वेझो त ईअं जो ॾिठो बैतुल मुक़द्दस वारनि परे खां त हज़रत उमर फारूक जे पैदल हलण जो वारो ऐं गुलाम जे डाचीअ ते चढ़ण जो वारो किलोमीटर पोइ बैतुल मुक़द्दस हुनजो हाणे त वेठा आहियूं हाणे मां तव्हांखे पंहिंजो वारो माफ़ कयो हाणे तव्हां वेठा ई हुजो मां पैदल हज़रत उमर फरमाए न ईअं थींदो पाण पंध हलियो गुलाम डाचीअ ते सुवार गुलाम डाचीअ ते सुवार खुदा जी ज़ात जो कसम ये वरे खां ॾिसी करे चवण लगा तो उमर केड़ो आ किन चयो तो ये जो डाचीअ ते सुवार आ इहो उमर आ न ॿियनि चयो तो न इहो जेको अचे तो प्यादल डाचीअ जी महार खे पकड़ियूं इहो उमर आ चई त पोइ इहो उमर आ त हिन खां गुलाम अञा चङो पियो नज़र अचे तो लटा त हुनखे चङा हन हिनखे त चटियूं लॻल हन हुननि देर न कई वञी तौरात खोलियो इंजील खोलियो अल्लाह तो कुरान में फरमाए मोहम्मद जी तारीफ़ तौरात में लिखियल आहे पर मोहम्मद जे सहाबा जी भी तारीफ़ तौरात इंजील में लिखियल आहे या ॻाल्हि कुरान ॿुधाई कंबर जा गैरतमंद मुसलमानो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील जेको ॾाढा सुभान अल्लाह चोदो मूसा गल मदीने हलंदो मोहम्मद मुस्तफा जे साहबा जी तारीफ तौरात में लिखियल इंजील में लिखियल परे खां जो ॾिठो चई यार अमीर केड़ो जीअं जो वेठा वयो चऊं यार अमीर केड़ो त जेको डाची ते वेठो हो हुनजो मां नौकर आहे मुंहिंजो अमीर मां गुलाम आहे मुंहिंजो अमीरुल मोमिनीन उमर फारूक वया तौरात खणी आया इंजील खणी आया हजरत उमर जी तारीफ तौरात में ॾिसी करे बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं हजरत उमर जे हवाले करे छॾियो उमर वटि बिना जंग जे बैतुल मुक़द्दस फतह थी वियो इहो उमर जंहिंजी शहादत पहिरीं मुहर्रम ते सुभान अल्लाह केड़ो उमर तवज्जो करण तो कया मिस्र जो मुल्क फतह थियो नौजवान छोकरी हार सिंगार करे गठा पाराए मिस्र जे नील दरिया में विझंदा हा यानी चवंदा असां हिनखे था ॾियूं हिन सां पिया शादी करायूं तॾहिं पाणी ॾींदो अल्लाह कंबर जा गैरतमंद मुसलमान जॾहिं अमीरुल मोमिनीन मिस्र जे मुल्क खे फतह कयो उतां जे गवर्नर ख़त लिखियो मुंहिंजा साईं हितां जे माण्हुनि जो त कानून इहो हाणे असांजे लाइ इस्लामी ममलकत में ई मुल्क आयो
हाणे छा कयो हाणे वा यार उमर ख़त लिखियो ख़बरदार इस्लाम में औरत जो मक़ाम इस्लाम औरत के हक़ ॾिनान इस्लाम औरत के इज्जत ॾिनी कब्र जा मुसलमानो इस्लाम औरत के वॾो मक़ाम ॾिनो ॿारहं ॿारहं मदीने जे मीर फरमायो जे पेट मां न्याणी ॼमे भलो पेट ख़ैरुल बतन हुज़ूर फरमा लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक ॾींदो मां मोहम्मद मुस्तफा तव्हांखे न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेई थो वञा अल्लाह न्याणी ॼाई मदीने जे मीर मुबारक ॾिनी न्याणी ॼाई अबे के भारत न्याणीअ जी ख़िदमत करद सदके जो सवाब न्याणीअ खे लटा वठी ॾे सदके जो सवाब न्याणीअ खे मथे ते रहो पर सदके जो सवाब ॼाई अबे के भारत अल्लाह जॾहिं वॾी थी निकाह करे मुड़ुस जे घर में वही दौरी मुड़ुस के भारत यारो को माली खबरदार तुझो तुझे साल जो तो ते हक़ हाणे जॾहिं कुराड़ी थी इन औरत जी वरी भारत रब पुटन के दो करे खबरदार हुजूर फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात हुजूर फरमायो अल्लाह अम्मा जे पेर जे ता जन्नत रखी तव नंढिया दबी के भारत आए मुड़स दे आई त मुड़स के भारत कुरानी थी वई त पुटन के भारत हजरत उमर फरमायो खबरदार खबरदार इस्लाम में जो वडा वडो मकाम ताजे करो कहीं भी औरत जी इज्जत के पायमाल करो कोने वाले वा यार उमर हजरत उमर चिट्ठी लिखी एक मिस्र जे नील दरिया हदे ओ मिस्र जा नील दरिया ई खत दे दो अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब जे तरफा जेकरे तू पंहिंजे मर्जी सा पानी दी दुआ ऐ छोकरी जे हार सिंगार करे ओ पानी दे त सके तुझे पानी जी जरूरत कान है पर जे करे रब करीम जे हुक्म सा पानी दी दुआ त वो उमर जे चिट्ठी पोतल सा रब जे हुक्म सा हली पै जाए ॾाढा तो चवना सुभान अल्लाह मिस्र जे नील दरिया हले चिट्ठी वई यहूदी आ मिस्र में घणा मुसके खेलण ब्याल मुसलमान जड़ा चलिया बुधा तला ॾिठा हाणे असां हिते ॾियूं छोकिरी तॾहिं पाणी ॾे वरी मुसलमान जे बादशाह चिट्ठी लिखी शाम जे टाइम ते मिस्र जो गवर्नर नील दरिया करे मथां बीठो दी करे दरिया सा मुखातिब थी करे सोने उमर फारूक जी लिखियल इबारत पियो ॿुधाए खबरदार शाम थी चिट्ठी उछलाए मोटी आयो सुबह थी आए मिस्र जा यहूदी अरड़ा हज़र किलंदा टकरींदा आए मुसलमान जे अमीर चिट्ठी लिखी आ मिस्र जे नील दरिया हदे ॾिसो त पाणी ॾे थो या नथो ॾे अल्लाह 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 ओ कब्र जा गैरतमंद मुसलमानो उमर फारूक जा गुलाम खुदा जी ज़ात जो कसम जीअं जो अरड़ा हज़ार मिस्र जे नील दरिया जे मथां जो ॾिसनि हूअं त शाम जे टाइम ते सुकल हो रात गुज़री सुबुह थी त मिस्र जो नील दरिया कलंदार पियो वहे ॾाढा चवनि सुभान अल्लाह वारे वाह उमर तुंहिंजे चिठीअ जो कमाल अञा ताईं तो भाई सियारे में भी कलंदार वात ये उमर जे चिट्ठी जो कमाल अल्लाह जो वली अल्लाहु अकबर केड़ो उमर जे चिट्ठी ते मिस्र जो नील दरिया पानी दे केड़ो उमर आदिल उमर केड़ो उमर खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो कलमे वरो जे काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो केड़ो उमर तवज्जो कर नबी मस्जिद मोहम्मद करीम
जे मुसल्ले ते बीठो आ मदीने जे धरती के ज़िलज़िलो आयो लुडी पई हज़रत उमर खुतबो पियो ॾे हथ में लठो ये धरती देणी चवे तो ज़मीन ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तुंहिंजे मथां उमर नाइंसाफ़ी कई जे तुंहिंजे मथां उमर हाय अदल न कयो आ त पोइ तोखे भली लुॾण जो हक़ आ पर जे तुंहिंजे मथां उमर अदल क़ाइम कयो इंसाफ़ कयो आ त तोखे लुॾण जो कोई हक़ कोन्हे कबर जा मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम उन ज़माने खां वठी करे अॼु ताईं मदीने जे ज़मीन में ज़िलज़िलो न आयो आ जो क़यामत ताईं भी न ईंदुसि ये उमर ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर जहाँ जहाँ है अदल वहाँ वहाँ है उमर चेहरे न सुभान अल्लाह हिकिड़ी माई कुरानी हज़रत उमर ॾे दां खणी आई उमर पाण फरमायूं ॾे हवालो छा ॻाल्हि आहे चई उमर मां अचां पई तेल वठी मां निकितमि मुंहिंजे हथ मां शीशी किरी पई आहे ज़मीन मुंहिंजो तेल चूहे वई आहे मां ग़रीब आहियां मूंखे ॿिया पैसा कोन्हनि मां वेंदमि त मूंखे मालिक मार ॾींदा तंहिंजे करे उमर मूंखे ज़मीन खां तेल वापसि कराए ॾे हज़रत उमर आयो वारे वाह सोना उमर तुंहिंजो अदल हज़रत उमर बीही करे ज़मीन खे चयो हिनखे पंहिंजो हक़ मोटाए ॾे हिनखे पंहिंजो तेल छो चूहे वई आहे मां नाइंसाफ़ी कई आहे अदल न कयो आहे जल्दी कर तेल वापस ॾिस न त इन ई जाइ ते जंहिं जाइ तां तूं तेल पी वई आहे न हिते खॾ खोटे बेनमाज़ीअ खे पूरींदो बेनमाज़ीअ खे उते जो उते हज़रत उमर जे इन चवण सां ज़मीन सॼो तेल ॿाहिरि कढियो आई शीशी भरे भरे हे उमर आदिल अल्लाहु अकबर ये उमर केड़ो उमर तवज्जो कर त ॿुधाए सुभान अल्लाह त चओ केड़ो उमर नबी मस्जिद का जॾहिं अमीरुल मोमिन जो वक़्त जो हुक्मरान तीअं ॿाहिरि निकिरियो ॿाहिरि मुल्क जो बादशाह हिन जे लाइ सफ़ीर मोकिलियो हज़रत उमर सां मिली अचो टे शयूं ॾिनईंसि एक ॾिनई से औरत शहजादी सोनी उमर खे वञी पहुचाए ॿिए नंबर में खुशबू ॾिनई से जो हिकिड़ो कतरो खणंदे कपिड़ो ॻरी वेंदे पर खुशबू कोन वेंदी ॿिए नंबर में ज़हर जी शीशी ॾिनईसि अल्लाह जेकॾहिं हिकिड़ो कतरो कंहिंखे प्यारींदे देरी न थींदी हज़रत उमर खे ॻोल्हींदे पुछई यार तव्हांजो काॾे वियो हुक्मरान उमर काॾे वियो कंहिं चयो कीअं ॿाहिरि निकितो पियो वञे मदीने जे ॿाहिरां वारे वाह यार उमर न बुरो को टोल न साईंखे चव अॻियां फौज न पोयां फौज न रस्ता बंदि न गाॾियूं बंदि न रोड बंदि केर अमीरुल मोमिनीन वक़्त जो हुक्मरान शाम जो हुक्मरान ईरान जो हुक्मरान मके मदीने जो हुक्मरान नज़रकत मिस्र जो भी हुक्मरान 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलक जो हुक्मरान फौज न छो आन वयो हथ में तलवार ये गोली ने गोली दो जो वञे अल्लाह यार तवज्जो करना साचो दे जो उमर साईं जी नफ़रत पियो करे अकुल से गो जे चवण दे नाल पूरा बयान ॿुधी करे न हल उमर हीअं कयो ना अल्लाह हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वण जे सुतो पयो हो मांजी तलवार वण में टंगे घर निंड पयो हो नेडा पिसरे जी जरूरत ही न कालीन जी जरूरत ही मिट्टीअ ते पयो हो हाय विहाणे जी जरूरत नहीं फूल विहाणे जी जरूरत नहीं पत्थर मथे जेठा नहीं करे निंड
पयो हो वाले व बाहर मुल्क जो सबीर मता बीचे दो वाले वा यार उमर से सुतो पयो हो इन पासे का जंग जो शेर उमर जो पहरो दई रहो हो उमर जी चौकीदारी करे रहो हो उमर जो बॉडी गार्ड बनो बीठो हो ये ॾिसी करे वाले वा यार उमर अदल एडो कयो तई इंसाफ एडो कयो तई जो मिस्र ताईं तुझो नालो बैतुल मुक़द्दस ताईं तुझे नाले जी हाका ईरान ताईं तुझे नाले जी हाका अदल एडो कयो तई हाय खुदा जी ज़ा जो कसम जो सुतो पयो आ तोखे बिस्तरे जी ज़रूरत न है रिहाने जी ज़रूरत न है बॉडी गार्ड जी ज़रूरत न है तलवार वण में टुके करे सुनी पयो आ यार उमर रब तुझी एडी इज्जत कईया एडी इज्जत कईया जो अल्लाह जे जंग जे जानवर जे सरदार शींह ते ड्यूटी लगाईया तो उमर तुझो पहरो पियो ॾे या उमर सुभान अल्लाह या उमर ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है अदल वहां वहां है उमर जाते अदल ना है जुल्म उते उमर आहे ही कान ऐं जाते अब्दुल्ला तो जाते उमर हूंदो न उते जुल्म न हूंदो चवण था सुभान अल्लाह हज़रत उमर उते बाबा छा ॻाल्हि आहे केरा चाहे चीज़ मां फिलाने मुल्क का तारे खणी आयो आ तोहफो मुझे बादशाह मां के मोकिलियो छाहे चीज़ एतिरो जी शीशी आ साईं ज़हर जी शीशी आ ये औरत आ ये तहांजे लाइ कनीज़ मोकिली अथई शहज़ादी मदीने में आयो नबी मस्जिद जो गारो पियो हले नबी मस्जिद जो गारो पियो हले सत जो उन शीशीअ जो बुझीअ जो ढको खोले जेका अत्र जी ही न चई उमर खे अत्र जी ज़रूरत कान्हे इहो अल्लाह जे घर जे लाइ अत्र काफ़ी ये सॼो गारे में विझी छॾे सुभान अल्लाह न था चओ हां जो ॾो हुनजी गर्मी बि आहे सुभान अल्लाह ॿुधो 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 वरी हिकिड़ो मिलियो सादड़ो साहबी मिलियो हेॾे आहे शादी कंदे चई साईं हा कंदुसि पाण फरमाए हीअ जेका बादशाह औरत मोकिली आहे निकाह करे हिनखे शादी करे ज़हर जी शीशी पाण ते उमर जो को दुश्मनी कोन्हे जे उमर जो दुश्मन आहे त नफ्स पंहिंजो इनखे मारणा सॼी ज़हर जी शीशी पई पी वियो पर चओ अल्लाह जे वलीअ खे कुझु बि न थियो उमर नबी जो नबी जा साहबा वलियन जा सरदार जो नबी जा साहबा वलियन जा सरदार अल्लाह अकबर हज़रत उमर दिल में चयो वाले वाह उमर पाण खे पाण वाह उमर वॾो तुंहिंजो नालो थी वियो मुल्कनि ताईं तुंहिंजो नालो ॿिए ॾींहं ते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे कुल्हे ते मश्क ही पाणीअ जी भरे ग़रीबनि जे दर ते हिक हिक खे पाणी भरे पोइ पुॼाए चवण वारनि चयो या अमीरुल मोमिनीन ईअं छो पिया कयो जे कल्ह ॿाहिरि मुल्क खां हमरा मुंहिंजे लाइ तोहफ़ा आंदा ऐं मुंहिंजी तारीफ़ पियो करे पोइ मुंहिंजे नफ़्स मां अंदरां आवाज़ आयो त उमर पंहिंजी माना तूं वॾो माण्हू थी वियो आहे न जो ॿाहिरि मुल्क खां तुंहिंजे लाइ तोहफ़ा था अचनि पोइ मां चयो मां वॾो माण्हू न आहियां मां त कुझु न आहियां इन जे करे ये मश्क पानी जी भरे कुल्हे ते रखी गरीब जे दर ते दो पहुंचाया ताकि मुझे खबर पई मुझे नफ्स के तो उमर वडो मानो तू नाहे पाजे नफ्स के मार ई उमर जो रात जो ईह जो अदालत हलाए रात जो पहरा दे तलवार खणी करे मदीने जे गलिन मा पारो दी दे हिकड़े घर मां रोण जो आवाज आई हज़रत उमर ओ अम्मा बारन खे निंड करायो अम्मा बारन जागन था पाणे वारनि जी निंड था पिटा ने रोन था हिकिड़ो दफ़ो चई वियो वा गलीअ मां चकर ॾेई बि गलीअ मां जो मोटी आयो साॻा ॿार पिया रोवन बाबा अॻ में बि चई वियो तव्हांजा ॿार रोवन था हिन ॿारनि खे चुप करायो पाणे वारनि निंड पिटंदी टियों दफ़ो आयो वरी रोवन पिया अमल माता के चवां तो अंदरा आवाज आयो बदनसीब कीअं निंड कर यतीम आहिनि कुझु खाइण लाइ कोन्हनि
देगड़ीअ में पत्थर विझी ता बाग ॾई जवान थी तैयार थे दो ताम इन्हीअ जे करे भई परचाया त मन न मन निंड पूरी कर निंड में हलिया वञनि छा कया जॾहिं निंड अचे देगड़ीअ में पत्थर कीअं पचंद पूछो ऐं उम्र जो क़याम जे ॾियारे अल्लाह जे कोरट में फ़ैसिलो थींदो अल्लाह हज़रत उमर सिंह जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई ओ अमड़ तुंहिंजे इन हाल जी उम्र खे कहिड़ी ख़बर अल्लाह औरत थी चए कलाम करणवर जेकॾहिं मुंहिंजे हाल जी उम्र खे ख़बर न आहे त हुकूमत करण जो कोई हक़ कोन्हे अयां भी हजरत उमर साईं जी खुदा जी ज़ात जो कसम आखिर में नीर वही वापस मोट अल्लाह बैतुल माल जो दरवाजो खोले करे कूड़ पानी जेको आ सामान जी जो भरे वरी उनके बदे भी पान पयो गुलाम साण ग़ालिब जो नालो असलम ते असलम ये पूरी खणी करे उमर जे कुली ते रखो पुठिया ते उन जो सही मां जो नौकर आया मां जो गुलाम खादिम आया वारे वा यार उमर चवे सो बलंदे खबर क़यामत वारे ॾियारे उमर जो बार रखण दे इसे ना रब तो फरमाए वला तज़िरु वाज़िरतु विज़रा उख़रा क़यामत जे ॾियारे हर को बार पंहिंजो पान खणंदो उमर चइसे यार जे कॾहिं मुंहिंजो बार न खणंदे त पुछा तोखां न थींदी मां उमर खां थींदी वारे वा यार उमर अज पुछिए ते बोरी खणी करे यतीम जी खिदमत करण लाइ पियो हले अहिड़ो उमर 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान अहिड़ो उमर मेराज वारी रात जी जन्नत में मोहम्मद मुस्तफा सदको वञास सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में माड़ी ॾिसी आया अहिड़ो उमर हुजूर फरमाया लऊ कान बादी नबीयुन लकान उमर हुजूर फरमाया जेकरे मुखा बाद अल्लाह के को नबी मोकलो जिया यो न हुजिया उमर हुजिया केड़ो उमर सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद उमर मुराद अया केड़ो उमर हुजूर फरमाया लोगो ओ उमर के मुझे सही फरमायो अल्लाह पान फरमायो उमर दुनिया जा मानू उमर दान कंदे पीर कहंदे पुत्र रोन कहंदे भायर रोन उमर जने तू दुनिया चली दे तुझे मतामा मोहम्मद जो इस्लाम रो दो उमर दरवाजो खड़ गए हम पर्दो क्यों जागो था नंडरा जी वही दवा ओ सुभान अल्लाह गर्मी घणी आ क्या मजे ले आ रहे उन गर्मी का रब बचाई दई दरवाजो खड़ गए पर्दो कराए हजरत उमर से पान वयो बाहे बारे बाहे न पई मरे न हुकानो देश दूहो निकले दो सैयदना फारूक आज़म जे दाढ़ी मुबारक मां दूहो क्रॉस पियो करे अल्लाह जी ज़ात जो कसम उमर ने दाढ़ी की वडी चवे सो दाढ़ी ये दूह सही व जहन्नम जो दूह ॾाढो ॾुखियो ताम तैयार थियो बच्चन खाधो चमड़ा पोषो सुनाए कोई न पियो हजरत उमर मां तो ये हाने हिकिड़ी किताब में पढ़ियो त हजरत उमर जने उहे ॿार हलवो बलवो खाधऊं मानी बानी कई हजरत उमर जीअं न हेठि इन हथ रखी गोॾनि ते ईअं चइबो त ॿारनि खे कुल्हे ते खणी ईअं खेॾाए पियो हुन चयो साईं ॿारनि हाणे मानी खाधी हाणे ख़ुशि थिया हाणे हलो त हलो अंबर वारो हज़रत उमर फरमायो बी असलम जिन ॿारनि खे रोंदो ॾिठो त उमर जी दिल जी हिन खे खिलंदो बि ॾिसियो वञा अल्लाह माई चयसि अल्लाह तोखे आबाद करे उमर त मिले ईअं आहे तो जहिड़ा हुक्मरान हुजनि तो जहिड़ा हुक्मरान हुजनि अमर मूंखे माफ़ कजांइ कुछ हालात एड़ी आ बाहर फुतूहात जा चक्कर हन मुल्कन में जंग पई हले मुल्क पे फतह जन मां उन में मसरूफ हुयस मां ये चो तो उमर तू आ हा ओ
बेनसीब उमर मां आया जो तहां जी खिदमत करे न सकियो आया ई उमर जेको गरीबन मिस्कीन जी खिदमत करण वारो उमर खुदा जी ज़ात जो कसम जे ईरान फतह कयो उमर चओ न सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह ईरान जो फतह थियो ईरान वाला कावड़े उमर दे चोर इन जे करे देन का खसो सही ने इस्लाम में दाखिल कई ना वरी आराम करो कसे जा बेशक जागो ना दुश्मन हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं ईरान फतह थियो त ईरान जे शहंशाह जूं बनियानी अम्मा बीबी शहरबानू अम्मा बीबी कसबानू माले गनीमत में आयूं ईरान जो धीअर हुयूं सोनियूं शहजादियूं नबवी मस्जिद जमे गफीरा हज़रत उमर नबी साईं जे मुसल्ले ते वेठो हेॾे बि ॾिसे थो हेॾे बि ॾिसे थो पुटो थी बीठो मुंहिंजा बाबा मां हेॾां बीठो आहियां चवे सो पुट वीरो तोखे नथो ॻोल्हियां मां शहज़ादा थो ॻोल्हियां मूंखां वधीक को शहज़ादो थींदो छा 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलक जो हुक्मरान इहो हार पाणी मां तुंहिंजो पुटु मूंखां वधीक ॿियो शहज़ादो केरु थींदो वारे वाह यार उमर चओ सुभान अल्लाह चओ गली गली नगर नगर होरियां था चओ गली गली नगर नगर अयां थोरो ॾाढा गली गली नगर नगर असां ईअं बि चवंदा आहियूं त चमन चमन गली गली अली 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 आए खुदा जी ज़ात जो कसम फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह अल्लाह ये ॾिसी करे उनखे थो चवे उन शहज़ादी वारा ख़्याल दिल मां ख़्याल कढी छॾ अल्लाह अल्लाह आए उन शहज़ादनि खे थो ॻोल्हियो जिते चपनि ते मदीने जो मीर चुमियूं ॾींदो हो उन शहज़ादनि खे थो ॻोल्हियो जेके मुंहिंजो मिठो मोहम्मद कुलनि ते खणी करे घुमाईंदो हो उन शहज़ादनि खे थो ॻोल्हियो जंहिंजे लाइ मुंहिंजे सुहिणे मोहम्मद फरमायो सदको वञांस सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु सल्लम हुज़ूर फरमाया सईदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत के जवान जा सरदार मुझा बचड़ा हसन हुसैन अल्लाह अल्लाह उठ दिल में ख्याल कड़ी छड़े मुझे मौला अली के दो चले या अली जी सुना उमर अली आहिन भी शहंशाह ईरान जे शहंशाह जो न्याणियूं परनाई तो मेलिया जे बचण के आहिन भी शहजादियूं परनाई तो भी शहजादन के अल्लाह अल्लाह यार तवज्जो कर मुझे मुर्शिद अली चे जुगाल बुद अमीरुल मोमिनीन तू वक्त जो हुक्मरान तू मोहम्मद करीम जे मुसल्ले ते वेठो मुझे पुटन जो निकाह तू पढ़ तमा अली पान शाहिदी तो जा और तो जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह याद नारो नारे तकबीर नारे सहाबा नारे अहल बैत उलमा हक उलमा जबल चमन चमन गली गली चमन चमन गली गली है चमन चमन गली गली चमन चमन गली गली तो की खबर त मदीने जे मीर जे नवासन जो निकाह हो सोहणे अली जे बचड़ जो निकाह हो मुझे सोहणे उमर पड़ियो उन जो पान में एडो रिश्तो उन जो पान में एडो प्यार और हिते वठ वठा लगी पईया फेसबुक ते केड़ो एडो खबीस आयो गलत रवायतूं गलत गालियूं
सहाबा जे लाइ सोहणे उमर जे लाइ बाग़े फिदक जे लाइ अबू बकर सिद्दीक़ जे दरवाजे ते नबीअ जी न्याणी आई पर अबू बकर जी इज्जत न कई बाग़े फिदक हिकिड़ो नंढड़ो बाग हो बडले खजूं हुयूं अम्मा फातिमा ज़हरा सदको वञास सलामुल्लाह अलैहा अल्लाह साईं उन्हनि जे मथां पंहिंजी सलामती मोकिले रज़ी अल्लाह तआला अन्हा हज़रत अबू बकर खे चई ही बागले जे बारे में हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं उनखे चयो त अमर जे तूं हुकुम कंदी त मां देर न कंदुसि पर तुंहिंजे बाबे साईं जी ही हदीस आहे त नबीअ जो वरसो इल्म हूंदो आहे नबीअ जो वरसो दुनिया दौलत न हूंदी आहे जॾहिं इहा ॻाल्हि अम्मा फातिमा ज़हरा ॿुधी त अम्मा फातिमा चुप करे वेही रही आख़िर ताईं मुंहिंजे अबू बकर सां नाराज़ बि न हुई ॿुधाए केरु चवे थो त अबू बकर सां नाराज़ हुई तोखे इहा ख़बर आहे त अम्मा फातिमा जो जनाज़ो बि मुंहिंजे सोने अबू बकर सिद्दीक़ पढ़ायो अच्छी था ॻाल्हायो कि हज़रत अली साईं जे दरवाज़े ते विया हीअं गिचे में रसो विझी हाँ उमर खेले आया अबू बकर जी बैयत क़बूल कर मां तव्हांखां पुछां थो अली बहादुर आहे न ॻाल्हायो असांखे अहिड़ो अली त न खपे जंहिंजे गिचीअ में रसो विझी मदीने में कीलींदा वतन अली 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 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बहादुर नबी असदुल्लाह अल्लाह जो शेर यजीद के जड़े इमाम हुसैन नाहक ते समझो तलवार खई जे अबू बकर उमर उस्मान के मुंहिंजो मौला अली नाहक ते समझे हां तलवार त खणी हां भला ॿियो न जेकॾहिं पुॼी न पियो सघे तुंहिंजे चवण जे मुताबिक़ टिजी वियो उनजी हुकूमत त वो ठीकु आहे भला बैयत क़बूल न करे हां गोशन नशीन इख्तियार करे हां पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पोयां बि नमाज़ पढ़ियईं उमर जे पोयां बि नमाज़ पढ़ियईं उस्मान जे पोयां बि नमाज़ पढ़ियईं हज़रत उस्मान जॾहिं बाग़ी बग़ावत कई त पंहिंजा पुट उस्मान जे दरवाजे ते मुंहिंजे मौला अली चौकीदार बिहारियो माण्हू जे ज़हन में ॻाल्हियूं हलायो अबू बकर उमर जो मां वकील न मां वकालत कयां न अबू बकर उमर उस्मान नबी जे सभिनी साहबनि जो वकील अल्लाह जो क़ुरान ॻाल्हि खुली आहे दर्द कयां अल्लाह तो फरमाए मुझा मोहम्मद तुझे सहाबा जे दिल जो इम्तिहान वरतो तवज्जो कर या गाल कुरान में लिखल तव ओ कंबर वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाईंदा उलाइकल लज़ीना इम्तहना अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा الذين امتحن الله قلوبهم للتقوى أولئك الذين امتحن الله قلوبهم للتقوى رب فرما मुझा दिल में तुझे सहाबा जे दिल जो मां इम्तिहान वरतो साईं कीअं नज़र आयो लित्तक़वा मुत्तकी उलाइका हुमुल मुफ्लिहून उलाइका हुमुल फाइजून उलाइका हुमुर राशिदून उलाइका हुमुल मुमिनून हक्का जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मदीने वञे यही कामयाब थई उलाइक इशारो अलज़ी इशारो यही कामयाब थई महबूब यही हिदायत ये केरा इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा ये तो गुस्ताख है रसूल जो सोने नबी सही अल्लाह फरमाए नबी से फरमाए अल्लाह मां मोहम्मद के उस्ताद करे मोकलियो दादा गले सरकारी मोहम्मद सादिक के उस्ताद करे ता रखियो आहे ते या साईं बे के मस्जिद साईं जवाले साईं रखियो उस्ताद पढ़ाई जागो दानु वो तो उस्ताद पढ़ाई में थी साईं खिदमत के
उस्ताद 100 शागिर्द घणा 100 सवा मां जॾहिं पढ़ाए साल पूरो थियो बसिया 5 थिया सही कामयाब सही पढ़ी इम्तिहान वारो आयो इम्तिहान वठी चई ही भी ना पास ही भी ना पास ही भी ना पास मां तव्हां खां पुछां थो शागिर्द जी ग़लती आहे या उस्ताद जी ग़लती आहे अकुल अथव ॿुधाईंदो हाँ जी हाँ उस्ताद हे दौला सही कहिड़ो उस्ताद रखियो त ये सवा मां कुल बपास मोहम्मद मुस्तफा मक्के पाक में रब जी तौहीद बयान कई कुरान बनायो हिकमत सेखारी पाक कयो अल्लाह तो इम्तिहान वठी चवे उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा ओ मुझा सोहना ओ मुझा जानी ओ नबियन जा पगदार नबी ओ सोना उस्ताद वाह जो तू उस्ताद ओ जेड़ो उस्ताद मां पैदा ही न कयो आ न क़यामत ताईं पैदा कंदो मां असा जो ईमान मोहम्मद जेड़ो नहीं दो ना आयो आ ना आखे हुजूर सभनी काल इल्म में आल हुस्न में आल जमाल में आल कमाल में आल अखलाक में आल पढ़ाइण में आल तालीम वठण में आल अबू बकर मोहम्मद वट पढ़ियो उमर नबी सही वट पढ़ियो उस्मान नबी सही वट पढ़ियो अली नबी सही वट पढ़ियो सलमान नबी सही वट पढ़ियो सुहैब नबी सही वट पढ़ो न पढ़ियो 313 थी वियो हाय नजर कर आखिर में 1.25 लाख सहाबा थियो अल्लाह अल्लाह रब पांजी नेमत गई हाय तवज्जो कर मुझे नबी से जे सहाबा लाए फरमायो हाय कुरान तो फरमाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊ बिहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु हाय हटी या मुहाजिर अंसार रब तो फरमाए मोहन खान राज़ी आखिर में सादो चए फरमाए कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना सब मोहम्मद जा साहबा अल्लाह उन्हनि सां वाइदो कयो आहे नथा चओ सुभान अल्लाह हे भंग जे नशे में हे पेसनि ते हे कुझु वठी कुझु खाई कुझु पी अबू बकर अहिड़ो बाग़े फिद खाई आहे उमर खाई चलो अली भी न अबू बकर भी न उमर भी न उस्मान भी खाइयो अब मुझे मुर्शिद अली की हुकूमत आई ना आई कल्याण दा घना साल 4 साल 4 महीना है ना 4 साल 4 महीना उन्हें जे बागे फिदा होयो या खत्म थियो सड़ियो जमीन खत्म थी हुई वो अली छो न कढियो सो बचन जो अम्मा फातिमा अली को नहीं हसन हुसैन होया या तो होया हसन जी मिलकत दई ओ न दईया नऊज बिल्लाह कासबा खाई विया न हे मां जी हुकूमत आया असा सभा जो सो कढदासी अल्लाह अकबर सियाणा थियो जो बागी फदक जो मानो के सजी यहूदियत जी सजी जेको साजिश सहाबा का मानो के नफरत ॾियारण पर याद रखो खुदा जी ज़ात जो कसम सहाबा जी मोहब्बत असा जी दिल में समायन एका के सहाबा भी एक अहल बैत अकुल से को सियाणा थियो न मञो तहांजी मर्ज़ी आ फर्क नथो पए न मन भली न मन फर्क नथो पए अबू बकर के तू न मन मनी देस भी सिद्दीक आ न मनी देस भी सिद्दीक आ मनी देस भी मोहम्मद सां गॾु सुतो पियो आ न मनी देस भी मोहम्मद सां गॾु सुतो पियो न मन उमर के न मन मनी देस भी फारूक आ न मनी देस भी फारूक आ मनी देस भी आदिल्ला न मनी देस भी आदिल्ला मनी देस त मोहम्मद सां गॾु सुतो पियो आ न मनी देस भी मोहम्मद सां गॾु जन्नत में सुतो पियो मकेली वकालत कया अल्लाह फरमाई हिदायत वारा ये कामयाब
यही वकुल्ल वअदल्लाहु हुस्ना मोहम्मद तो ये सबली साहब समा अल्लाह जो वाइदो कुल्ल चाचो तो हजरत उमर मदीने जे मीर इमामुल अंबिया जी मुराद गाल रहजी जमीन ते राय बोडे अरशदा कुरान पे वचे पर्दे वारी आयत नबी साईं जी बीबी चई साईं मां बाबे जे घरां थी अचाया पर्दे जो हुक्म न हो साईं फरमायो वन ये चादरी मथड़े ते रखी ये रहो जिया जो निकली चेहरो गाड़ो हो हजरत उमर जी नजर पई चई या अमी अमर अंदर घर में दाखिल थी मोट बोते अकल नहीं घर जो वही साईं फरमायो छा थियो आज उमर हड़कन जो नहीं आ माके मोटायो तई बोते साईं निकली आया उमर जी मुझा दिल पर घोर वञा उमर दे आवाज मुझी बीबी के मोटायो तई अकल दई हाओ मुझा साईं छाजे ला साईं बाहर शराबी वेठान बाहर नशई वेठान बाहर भंगोड़ा वेठान साईं तव्हां जी बीबी वञे शराबी नशन में आइन उमर जी गैरत बर्दाश्त न कयो नीचे करे मां अमर के अर्ज़ो कयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए उमर मां के तरफ जे तरफ एरी गाल त नाही आए फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे महबूब के ते जो ते कुरान ॿुधा रब तो चवे ओ मुझा जानी दिल भर नबी और वञास सदको वञास रब फरमाए मुझा दिल भर उमर जी गैरत ज़मीन ते जोश आदो मां अल्लाह जी रहमत के अर्श ते जोश आयो कुरान खणी आयो अल्लाह अल्लाह आए कबर जा गैर मुसलमानो आए दरे करार मस्जिद में अचण वारो हाफिज़ मोहम्मद सादिक को पाक जी दावत अचण वारो अमा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा या अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मदीने वञे मुंहिंजा नबी कुल अज़वाजिका सुभान अल्लाह पांच साल उनकी व बनातिका पाजी न्याणी की हैं गले में से व बनातिका जमो तुन का मत जमो जो सी तुन का हदीस में सराहत लिखियूं पयूं इन जे किताबन में भी लिखल नबी संगी चार ने हे लिखाई बैठे ये गलत नंबर ये जगह फेसबुक ते बैठा ना ये सॼो ॾींहुं बकवास न ॿुधंदा न ॿुधो इनखे ये कहिड़ो आहे अलाए यानी छा अथनि हाँ असली न ॿुधो पहिरें नंबर जो गुस्ताख मां हिकु दफ़ो ॿुधो त मां स्कूल थो न ॿुधो इहो अचे त इहो हला छॾियो ईमान नथो माण्हुनि खां वञे कुल अज़वाजिका व बनातिका सुभान अल्लाह मांजे न्याणियुनि खे व बनातिका व निसाइल मुमिनीन हिन मोमिननि जे ज़ालुनि खे सुभान अल्लाह मोमिन चवे न जॾहिं घरां निकिरनि पंहिंजे मथनि ते पंहिंजे चेहरनि ते चादरूं ढकिन छा ढकिन नज़र ॻाल्हायो मोमिननि खे चओ छा मोमिननि खे चओ कुल अज़वाजिका बना व निसाइल मुमिनीन मोमिननि जे ज़ालुनि खे निसाइल मोमिन जे ज़ालुनि तंहिंजी माना जेके पर्दे में थियूं वञनि चओ मोमिनियूं अथई बोलिया तो जय सुभान अल्लाह जेके पर्दे में थियूं वञनि मोमिनियूं अथई जंहिंजा पेर बि उघाड़ा मथो बि उघाड़ो चेहरो भी ये मोमिन है उन्हें ना है कि पर्दे में नहीं ये चेहरा अबो का अबो जा असली ही या ना साईं घर में आया फरमाए पुत्र फातिमा जी मुझा बाबा अमर रमजान जो चंड नजर आयो हा बाबा
अम्मा ॾिठई या न सईदा फातिमा दी चई मुंहिंजा बाबा कानी मां चंड खे न ॾिठो अमर छो न ॾिठई अम्मा चंड ॾिसी रमज़ान जो चंड ॾिसण सबब अल्लाह हाय मुझे मोहम्मद जी न्याणी हाय मुझे साईं जे जिगर जा टुकर हाय मुझे हसन हुसैन जी अमड़ हाय मुझे मौला अली जी रानी इज्जत गैरत हयादार परदेदार एरो पर्दो कंजो थे अम्मा फातिमा दी जे मुझा बाबा साईं चंड के न ॾिठो मां छो अल्लाह जेदी मुझा बाबा साईं चंड ते दुनिया वारनि जूं नज़रूं आहिनि उन चंड खे मां कीअं ॾिसां जंहिं चंड खे दुनिया जा ख़ैर माण्हू था ॾिसनि हीअ केरु हीअ नबीअ जी न्याणी हीअ अलीअ जी राणी हीअ हसन हुसैन जी अमड़ हीअ जन्नत जे औरतुं जी सरदार हीअ क़ुरान जी हाफ़िज़ानी हीअ आलिमानी हीअ साखिदानी हीअ पर्दे वारी ख़ुदा जी ज़ात जो कसम जेका माई चवे त मां कम जे अम्मा फातिमा सां गॾु हुजां हुन जी जमायत में हुजां त मां धारन का मुंह लिखो मथो ढक पेर ढक कंहिंखे न ॾिस कोई तोखे न ॾिसे पर्दे में हूंदियां कम जे ॾियारे अल्लाह मोहम्मद जी न्याणी अलीअ जी राणी फातिमा ज़हरा ख़ातून जन्नत जी जमायत मां बणाईंदई पर्दो कुरान लही आयो उमर फारूक जी राय जे मुताबिक हजरत उमर जो मदीने जे मीर सां प्यार चाओ चाओ यहूदी नाले जो मुसलमान पान में विड़ी पिया ये मुंहिंजी तरस है वो मुंहिंजी तलवार फैसलो नबी से ले आयो हो जे सही ये मुंहिंजी हो जे न मुंहिंजी साजन में जो ॻाल्हियूं ॿुधियूं सुभान अल्लाह नबी सही फैसलो ॿुधी इंसाफ जो मां तव्हां पुछां थो मोहम्मद खां वधीक को इंसाफ वारो आहे न हुजूर चयो ये तलवार है यहूदी बाहर निकतो नाले जो मुसलमान जो ॻाल्हि ॿुध फैसलो सही न थियो छो तुझे नबी क्यों जे नबी सही तो सां रियात कया रियात कई मन मुसलमान थी थोरो कोई यार छा कयूं भला न तो मने पानी नबी जो फैसलो कहने हलो दिल में ख्याल कई उमर काफरन से वडो कारण हूंदो सख्ता शिद्दा वल कुफर काफर ए काफरा यहूदी बेईमान वठी वना उमर दे माने मुके वठी लो तलवार हलो उमर फारूक जो दरवाजो कर निकली है सुनो अस्सलाम वालेकुम वालेकुम यो वाल यहूदी चसे मां यहूदी ता जो मुसलमान तलवार दे ढेड़ो थी पयो ताजे नबी मोहम्मद रसूलुल्लाह दे वया से फैसलो कई सही सही ताजे नबी मुझे क्यों फैसलो किया इने तो मने चे तो न उमर दे से ता बुदो गालियो बरा यहूदी नहीं ता बुदो नहीं गालियो हजरत उमर ने तो नबी से फैसलो किया जे हां सही मतलब आ थोड़ी नजर सानी क्यों मनी मलाई गालियो उमर नबी से फैसलो किया चई हाँ प्रो तो भले मोहम्मद मुस्तफा फैसलो क्यों आने जे हक में चई हाँ नजर सानी करो हजरत उमर फरमाए ठीक अभी मैं फैसलो किया तो घर वयो तलवार म्यान में कढियो आयो जी नाले जो मुसलमान मुनाफिक बीठो ठका जो तलवार कढाई मुंडी हुत क्रेस यहूदी के हलो वन बस तलवार तो जिया जेको मोहम्मद जो फैसलो छडे फैसलो बुधी न मने उमर दे अचे न उमर वटो उन जे लाए फैसलो इहो चवनो सुभान अल्लाह क्या मशहूर थी वई उमर जज्बाती है उन्हें माइट आया नबी से के जो से उमर जी जज्बा दे तो असल मोमिन मारियो मोमिन नबी ने फरमाया उमर जीवन असा हे मोमिन मारी बना तहज्जुद गुजार ए मारे जली ए जा गई हजरत उमर चयो मुजा संग मोमिन न मारियो तुम मुनाफिक मारियो तुम ई हो किया से तो जो जेको फैसलो न तो मने मोमिन नाही न मने मोडे आयो पान फरमा मर दिल त चीरे ने दिठी असी त मोमिन या मुनाफिक सैतान जो फैसलो जो न मने
कलमे वारो देवी चार फरमान जिब्रील जी रब्बे जलील वञो कुरान खणी मुझे महबूब मोहम्मद के ॿुधा ॾाढा नथा चओ सुभाणे कंबर वारो साईं मामा सादिक जी दावत अचण वारो ॾाढा सुभाणे अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा फला वरब्बिक ला युमिनून फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अंफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा जेको ॾाढा सुभाणे अल्लाह जे मदीने वञे अल्लाह जो फरमाए ओ मुंहिंजा मोहम्मद मूंखे कसम तुंहिंजे रब जो मोहम्मद जो रब केरु कंबर वारनि जो रब केरु मदीने वारनि जो कहिड़ो रब आहे मके वारनि जो अल्लाह तो फरमाए फला व रब्बिक मोहम्मद मांखे कसम तुंहिंजे रब जो पंहिंजो पियो कसम करे पंहिंजो पियो कसम करे जो माण्हू मोमिन नाहे जेको मोहम्मद जो फैसलो नथो मञे मोमिन वमा कान लिलमुमिनी वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु रसूल अल्लाह जो फैसलो न मञे नाहे मोमिन ज़मीन ते उमर जे गवाही जे लाइ अल्लाह कुरान अर्श खां पियो मोकिले सुभान अल्लाह नथा चओ ऐं ॻाल्हियूं घणियूं आहिनि बस ख़त्म थो कयो उमर अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक व वफ़ातन फी बलद हबीबिक अल्लाह मां उमर के मौत ॾे शहादत जो पर नबी मिठे मोहम्मद करीम जे शहर मदीने में मौत मिलो शहादत जो चैन शहादत रे काथे ले मदीने में अल्लाह ताके मदीने मारे और अल्लाह जो अल्लाह ताके शहादत जो मौत ॾे मां तो कुरान खणी चाहता मूंखे ॾे शहादत जो मौत मुझे तो दुआ कबूल कर मां गुनाहगार अल्लाह मां अब्दुल जब्बार के शहादत जो मुझे अमल मन न मन पंहिंजे महबूब जे तारीफ़ जे सदके में अब्दुल जब्बार के शहादत जो मौत ॾे त बेड़ा ही पार था शहीद खालिद मौलवी तो हज़रत उमर दुआ घुरी मौत शहादत जो पर मिठे मोहम्मद करीम जे शहर मदीने में अल्लाह जैसे आदिल्ला तुझी दुआ रद नथा कयूं तमन्ना पूरी शहादत जो मौत मदीने में मौत ऐं टे इज़ाफ़ू शयूं मोहम्मद करीम जे मुसल्ले ते नबी मस्जिद में सुबह जी नमाज में उमर के शहादत जो मौत मिली उमर नारो हणी करे चए तो काबे जो रब जो कसम उमर कामयाब थी वियो उमर शहीद उमरियो जेरो केर तो जे अब्दुल जब्बार सुभान अल्लाह चो तो कुरान पढ़ा फरमाइंदा वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून वला तहसबन्न अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह तो फरमाए कि मुझे रास्ते में कत्ल किया गया उनके मोल न चे जाए दिल सातन दिल में तन पर ज़बान ते भी लफ्ज़ न जाए तो जेर मरी विया रब तो फरमाए बल्लाह या चेरा तई मां अल्लाह जे दरबार के रिज़्क़ दिनो थो वने अल्लाह जे दरबार अल्लाह तो फरमाए कि जेरा ता न जानी दो मां ता का पुछानो मुझो मौला हुसैन शहीद आ करबला जे मैदान में मुझे मौला हुसैन जो बच्चो केड़ो हुसैन मदीने जे मीर जो नवासो हुसैन
केड़ो हुसैन अली जो लाडलो हुसैन केड़ो हुसैन नमाजी हुसैन केड़ो हुसैन कुरान जो हाफिज हुसैन केड़ो हुसैन 55 मां हज कयो हो हाजी हुसैन नमाजी हुसैन रोज़े वारो हुसैन दाढ़ी वारो हुसैन पटके वारो हुसैन नमाजी हुसैन सखी हुसैन अली जो लाडलो हुसैन नबी जो नवासो हुसैन जो बाबो अली नानो नबी अम्मा फातिमा दबो पुटो हसन हुसैन थींदा तबियो केरु थींदा अखलाक भी भलो हुयन गुरद्वार भी वॾो हो नमाज़ी भी हुयो हुसैन जे अली जे घराने जेड़ो दुनिया में को घर ही कोने इज्जत में आलो अली जो घर हया में आलो अली जो घर सखावत में आलो मुझे मौला अली जो घर आए हसीन जमील सुन अल्लाह अल्लाह करबो भला जे रेज़ार ज़मीन ते चवे तो सिमरा शाह जो टाइम हुसैन नमाज जो टाइम के हटी वञ मां नमाज पढ़ हुसैन पीण लाइ पानी नथो मिले वुज़ू काढो कंदे अल्लाह अल्लाह वाह नमाज़ी हुसैन वाह जो तुझो प्यार नमाज सां चवे तो सिमरा परे थी वञ हाय मामा नानो मोहम्मद मुखे मयार दे पुट हुसैन अली अकबर जेड़ो जवान कुर्बान करे आए ओटो कासिम कुर्बान करे आए पुट हुसैन मासूम बच्चो शहन महीने जो शहजादो इमाम अली असगर घोर करे आए पुट जान जो नजरानो दई आए रब जी नमाज छो छडे आए अरे सिमरा सालिम परे थी तुजी नजर पानी ते मां हुसैन जी नजर अल्लाह जे कुरान ते वलम तजिदू मान फतयम्ममू सईदा तय्यब अल्लाह तो फरमाए पानी न मिले पाक मिट्टी दे तोरी करे तय्यब के मां वुज़ू जेतरो सवाब नी दो अल्लाह अल्लाह ऐ सिर सजदे में हो तुझे को मस्जिद छाव में सत में नमाज पढ़ंदो पक्का हलदा दई खुदा जी ज़ात जो कसम मुझे मौला हुसैन तलवार जे सामने नमाज पढ़ी पिटी दे नमाज में तो पढ़ पिटा कोटा प्यासा हुसैन दिया चदा पानी शरबत मौला हुसैन जो पुत्र इमाम हुसैन आबिदीन सुनो बुधो तव जो नालो अली बिन हुसैन बिन अली सदके जो नालो अली बिन हुसैन बिन अली जो लक़ब हुसैन आबिदीन सुभान अल्लाह जंहिंखे सज्जाद भी चवंदा सज्जाद जी माना छा आहे ॾाढा सजदो कंदड़ सजदो सज्जो सजदा करण घणी नमाज़ पढ़ंदो रोज़ हा कई दफ़ा ॿुधाए त मां 500 न विसारे छॾियो त 1000 रकात 1000 रकात याद करो हुसैनी सॾाइण वारो मोहम्मद अली हसन हुसैन पंजो इमाम जंहिंजो नालो ज़ैनुल आबिदीन पंजो इमाम 1000 रकात नफल पढ़ंदो हो सखी हुयो उन पंजहें इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुत्र इमाम मोहम्मद बाकर फरमाए तो मां बाबा साईं मूंखां पानी घुरियो मां पानी आणे ॾिनो मांसि बाबा साईं पानी ॾे ॾिसी अखियुनि मां पानी हारे रोई चई बाकर खण मां पानी न पीअंदुसि बाबा साईं जॾहिं बि तव्हां मूंखां पानी घुरियो आहे मां तव्हांखे पानी ॾिनो आहे बाबा साईं तव्हां पानी न पीतो आहे रोई मोटाए ॾिनो आहे अखियुनि मां ॻोड़ा पाण फरमाए पुट मुंहिंजो त मिसाल याकूब अलैहिस्सलाम वांगुरु आहे याकूब अलैहिस्सलाम खां यूसुफ जुदा थी वियो पुट उनखे वरी मिलियो मुंहिंजो त बाबो मूंखां जुदा थी वियो हिन अखियुनि सां बाबे जी शहादत ॾिठी हिन अखियुनि सां पंहिंजे भाउ अली अकबर जी शहादत ॾिठी हिन अखियुनि सां अली असगर
तड़पंदे शहीद थियो पुट पानी न मिलियो पुट करबला जो वाक़ियो याद करे मुझे अखियुनि मां पानी वही थो वञे अरे हुसैन जी हिते चईंदो त जल्दी कयो थधा पानी मिल्कुर शरबत पियो त हुसैन जी प्यास याद अचे प्यास याद कीअं ईंदी जॾहिं प्यासो रहंदे तॾहिं प्यास याद ईंदी न ट्रावल हूंदे त कीअं प्यास याद ईंदी अल्लाह रोज़ा ग़रीबन ते बि रखिया अमीरन ते बि रखिया अमीरन ते इन जे करे त तव्हां सॼो ॾींहुं मानी न खाओ हो जेके ग़रीब जंहिंजे दस्तरखाने ते जंहिंखे वेलो वेलो मानी नथी मिले त तव्हांखे बुख लॻी त उनजी बुख जो तव्हांखे अहसास थिए त बुख छा थींदी आहे उन छा थींदी आहे तव्हां त दस्तरखाने ते 7 क़िस्म जा ताम था अचनि हेॾे ग़रीब खे वेलनि जा वेला मानी थी मिले तव्हांखे कुझु क़दुरु थिए उन्यारे जी उन जो क़दुरु तॾहिं थींदो जॾहिं पाण उञो हूंदो न करबला में शहीदनि खे पानी न मिलियो तूं थधा मिल्क रोज़ पीअंदे तोखे प्यास हुसैन जी कीअं यादि ईंदी तोखे कीअं ख़बर त उन छा आहे तूं त थधा पानी मिल्क रोज़ थो पीए हक़ त इहो आहे 8 तारीख़ 9 तारीख़ 10 तारीख़ हक़ त इहो ई त 10 ॾींहं हुसैन जे मोहब्बत में तो रोज़ो रखे हां ॾींहं जो पानी न पी हां इन गर्मियुनि में इन गर्मियुनि में पाण ते उञो रखी हां तोखे करबला जे प्यासनि जी प्यास जो सख़्ती सां तोखे अहसास थिए हां पर न ॾींहं गुज़री वई अॼु 7 जी रात आहे सुभाणे खां वठी भला पानी न पी 7 8 9 10 4 ॾींहं भले जे सफ़ा अहिड़ो आहे त पोइ 9 बि न पी 10 बि न पी ॾींहं जो मानी न खा सॼो ॾींहुं हाय जिनखे 3 ॾींहं लगातार न मानी मिली न पानी तूं शाम जो पीअंदे पर ॾींहं जो हुसैन जी मोहब्बत में पाण खे उञो रख बुखियो रख पोइ सम्झंदो तूं पको हुसैनी आहे पको हैदरी आहे तुंहिंजो अली असगर सां प्यार आहे तुंहिंजो इमाम अली अकबर सां प्यार आहे पर जे न ऐं तूं पानी पीए थध खाए त पोइ तूं हुसैनी न आहे तुंहिंजो अली असगर सां उनजे प्यार सां मोहब्बत न आहे तड़पे थो तूं पानी थो पीए जो इंशाअल्लाह ही अहले सुन्नत वल जमाअत वारा हैदरी हुसैनी जो 9 जो ॾींहुं बि रोज़ो 10 जो ॾींहुं बि रोज़ो रखी असां उन प्यासनि जी प्यास खे यादि करे उन सां मोहब्बत जो इज़हार कंदासीं असां उन जे मोहब्बत वारे ॿेड़ी में वेठा आहियूं सहाबा खां सहाबा सितारा उन खां रस्तो पुछंदा सिधो जन्नत में हला हलंदासीं जो कुछ अल्लाह कबूल फरमाए साहबान में समूह नसीब फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह ये इम्तियाज चंदो मामले मौलूद चवा अचो चलिए